सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आज़ान इशा हज़रत शहीद मियाँ मोहम्मद आदम शाह कल्होड़ो रहमतुल्लाह अलैह जी मस्जिद शरीफ जीअं त मस्जिद नूर नाले सां तामीर थी वई आहे। काफ़ी वक़्तु कमु हलियो पए अल्हम्दुलिल्लाह। असां मुबारकबाद चऊं था मियाँ जहांगीर अब्बासी साहब जन खे जंहिं हज़रत शहीद मियाँ मोहम्मद आदम शाह जे रोज़े सां मुनसलिक मस्जिद शरीफ जो कमु वॾे हिम्मत मुहबत सां अक़ीदत सां पूरो कयो आहे ऐं ॾाढी शानदार मस्जिद शरीफ जुड़ी वई आहे। त तव्हां जमायत खे दोस्तनि खे अचण वारनि खे आगाही ॾिजे थी त हिन मस्जिद शरीफ में बाक़ाइदा अवां निमाज़ अदा करे सघो था। त इशा जी निमाज़ जो टाइम थी वियो आहे त आज़ान चई वेंदी इंशाअल्लाह ताला। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस्सलाह हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह